नाज़रीन, मुल्क में पेट्रोल महांगो थियण करे मकली ते आज़ाद उम्मीदवार पारां गॾा गाॾियुनि ते अनोखी रैली कढी वई आहे। वॾे तादाद में माण्हुनि शिरकत कई। वधीक तफ़सील ठटे खां तनवीर ख़ासकेली जी हिन रिपोर्ट में। जी बिल्कुल, सिंध में मकानी चूंडनि जे ॿिए मरले में ठटे ज़िले अंदर जेको आज़ाद उम्मीदवारनि पारां वॾी अक्सरियत सां हिसो वरितो वियो आहे। हिन वक़्तु वार्ड नंबर 6 जी अगरि ॻाल्हि करियूं त पंहिंजी मज़बूत पोजीशन ॾेखारींदड़ आज़ाद उम्मीदवार नबी बख्श उर्फ नबन खुश्क पारां रैली गॾा गॾियुनि ते रैली कढी वई आहे। अनोखी रैली कढी वई आहे ऐं अनोखी रैली हिन वक़्तु मखली प्रेस क्लब ते पहुती आहे ऐं उम्मीदवार पाण जेको आहे सो हिन रैली में असां सां गॾु मौजूदु आहे। वधीक हुन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहो वार्ड नंबर 2 ते मज़बूत जेकी पोजीशन आहे उनखे कीअं था सम्झनि ऐं हो पंहिंजी हिन रैली जे हवाले सां उहो कहिड़ो पंहिंजो जेको आहे सो पैगाम ॾियणु चाहिनि था। पेट्रोल महांगो आहे ऐं महांगाई लॻी पई आहे। असां को लैंडलॉर्ड कोन आहियूं, असां आज़ाद उम्मीदवार बीठा आहियूं ऐं आज़ाद उम्मीदवार असां उनजे करे इहो फ़ैसिलो कयो त गॾा गाॾियुनि ते चढ़ी रैली बि कढंदासीं ऐं वर्क बि कंदासीं। को असां को ज़मीनदार जागीरदार को वॾेरा कोन आहियूं, हिकु ग़रीब कामरेड क़ौम पर सियासत सां वाबस्ता आहियूं। उनजे करे असां इहो फ़ैसिलो कयो आहे गॾा गाॾी ते चढ़ी वर्क कबो। भला बहितर कंदो, भले हू बि पंहिंजी इलेक्शन वड़े, असां बि पंहिंजी इलेक्शन वड़ंदासीं। पोइ हू खटे अचे या आऊं खटे अचां। गुज़िरियल सालनि खां वठी ॾिसंदा अचूं, मुसलसल पहिरीं बि इलेक्शनूं थियूं आहिनि। हिन वारे असां आज़ाद उम्मीदवार बीठा आहियूं। असां हिकु मज़लूम ऐं सिंधी क़ौम अबूज क़ौम आहियूं। तव्हां महांगाई जो दौरु ॾिसो पिया, पेट्रोल जूं क़ीमतूं, आवाम एॾी परेशान आहे त असां हिन आवाम जी हिमत खे ॾिसंदे इन करे इलेक्शन में आज़ाद उम्मीदवार बीठा आहियूं। असां लैंडलॉर्ड न आहियूं, असां वटि ना ई का विगो आहे, ना ई गाॾी आहे, ना ई कुझु। असां आवाम जा हमदर्द साथी आहियूं। ऐं पाण उम्मीदवार आहे वार्ड नंबर 4 जो, टाउन कमेटी मकली। उते वॾेरा बीठा आहिनि पार्टी प्लेटफार्म ते। असांजो पैगाम इहो आहे त महांगाई लॻी पई आहे। असां हिकु ग़रीब क़ौम आहियूं। असां न विगो खणी ईंदासीं, न का वॾी गाॾी खणी ईंदासीं। असां आवाम आहियूं, गोॾनि गाॾियुनि ते वेंदासीं, आवाम खे मिनट कंदासीं असां वोट कामयाबु करनि, जीअं त असां हुनजी उमेदनि ते क़ाइमु रही सघूं पूरा। जी बिल्कुलु, आज़ाद उम्मीदवारनि जा तव्हां ख़्याल ॿुधा। हुननि इहो ई चयो आहे त मुल्क में पेट्रोल जी महांगाई खां पोइ हुननि मजबूर थी गॾा गॾी ते रैली कढी आहे। इहा अनोखी रैली हिननि जी हिन वक़्तु मकली प्रेस क्लब खां वार्ड नंबर 6 ॾांहुं रवां ई दवा आहे। हिननि वार्ड नंबर 6 जी आवाम खां इहो मुतालबो कयो आहे त पंहिंजो वोट सोचे सम्झी ॾिजो त जीअं जेको सो हिन वार्ड समेत मकली टाउन जी बहितरी लाइ कमु करे सघूं। कैमरामैन दानिश ख़ासकेली सां गॾु तनवीर ख़ासकेली, SS TV न्यूज़ ठटो।